अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हां सां अपडेट शेयर कंदासीं अचण वारे एपिसोड में आख़िर छा थियण वारो आहे। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो, छा मुराद जा मसइला सभई हल थी वेंदा या रहज़न जा मसइला सभई हल थी वेंदा या मंसूर ख़ान पंहिंजा जेको आहे साॻियाई मतिलबु साॻी पेरे ते अची वेंदो ऐं शानवाज़ ख़ान सुधरण वारो आहे बि या न। सॼी अपडेट्स ॾींदासीं अॻे एपिसोड जी पूरी हिन नंढड़े वीडियो में, हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कंदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हाणे जेका एपिसोड अचण वारा आहिनि इन्हनि में अञा कमु जेको आहे न ख़राबु थींदो आहिस्ता आहिस्ता, छो त 100 ते ड्रामो एंड थियण वारा विच में जेको आहे बचा अची एपिसोड वधि में वधि 30 खां 31 एपिसोड 32 ताईं ऐं इन्हनि एपिसोडनि में फ़िलहालु कमु वॾो घणो विञाईंदा ऐं विञाइण खां पोइ इन कम खे ठाहियो वेंदो, पोइ इहे धुरियूं वञी ठहंदियूं। फ़िलहालु जेको विढ़ी रहियूं आहिनि अञा विढ़ंदियूं, अञा न जहिड़ा घणा थींदा ऐं अञा किन थींदो ऐं अहिड़े हिसाब सां अञा मकर फ़रेब ॾेखारिया वेंदा ड्रामे में ऐं अञा जेको आहे न मज़लूमनि ते ज़ुल्म बि कयो वेंदो। ज़ालिम खे थोरो ड्रिगो रस्तो ॾिनो वेंदो। अचण वारे एपिसोड जीअं जीअं 100 जे वेझो पुॼंदा पोइ तव्हां ॾिसंदव त हीअ ड्रामे जे जेको आहे न हिन में ठाह बि थींदा ऐं धुरियूं आहिस्ता आहिस्ता ठहंदियूं बि सही। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।